ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 84 जे 3 भाग ऐं 85 जे पहिरें भाग में ॾिठो त जॾहिं कुरुक्षेत्र मां श्री श्याम सुंदर ऐं बिंद्राबन वासियुनि जे विछड़ण जो टाइम आयो, तॾहिं उते तमामु इमोशनल वक़्तु थी वियो। यानी कि सभु तमामु उदास ऐं दुखी थियण लॻा ऐं सभई बिंद्राबन वासी माता राधा, माता यशोदा ऐं श्री नंद बाबा जी श्री कृष्ण सां गॾु द्वारिका वञण जी इच्छा करण लॻा। लेकिन आख़िरकार तमामु कशमकश खां पोइ भगवान श्री कृष्ण पंहिंजी माया सां उन्हनि सभिनी खे बिंद्राबन वञण लाइ राज़ी कयो। जंहिं खां पोइ पाण ॾिठो त हिकु भेरो श्याम ऐं बलराम हर ॾींहुं वांगुरु पंहिंजे माता पिता जे आशीर्वाद वठण वास्ते विया त वासुदेव जी श्री श्याम सुंदर जी स्तुति कनि था। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण उन ही कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 85 जो ॿियो भाग शुरू करे रहा आहियूं। श्री सुखदेव जी चवनि था त श्री कृष्ण त्रिलोकीनाथ वासुदेव जी स्तुति ॿुधी तॾहिं खिली चवण लॻो त हे वासुदेव जी, तोखे जा ॻाल्हि ॼाणण घुरिबी हुई, सा तो सम्झी आहे। हाणे पंहिंजे चवण मूजिबि पक सम्झी मुंहिंजो प्रकाश सभिनी जीवन में हिकु जहिड़ो ॼाण त मुंहिंजी माया तोखे असर न कंदी। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी वासुदेव जीअ खे अहिड़ो त ज्ञान पैदा थियो जो उन ॾींहं खां श्याम ऐं बलराम खे पंहिंजा पुट न ॼाणी ईश्वर रूप सम्झण लॻो ऐं हरि चरणनि जे ध्यान में लीन थी मुक्तिअ खे प्राप्त थियो। वरी हिकिड़े ॾींहुं श्री कृष्ण देवकीअ खे चयो, हे माता, तुंहिंजो थोरो मुंहुं ते बिल्कुलु घणो आहे, तंहिं करे जेके तोखे घुरिजे सो तूं घुर त मां तोखे ॾियां। इहा ॻाल्हि ॿुधी देवकीअ रोई चयो त हे पुट, तूं पार ब्रह्म परमेश्वर जो अवतार आहीं। जीअं तो पंहिंजे गुरुअ जो मोल पुटु आंदो हो, तीअं मुंहिंजा बि 6 बालक जे कंस अधर्मी मारिया आहिनि से आणे ॾे त मुंहिंजो सोच लहे। इहो ॿुधी श्याम सुंदर चयो, माता, तव्हांजे मन जी मुराद ईश्वर पूरी कंदो। ईअं चई श्याम ऐं बलराम सुतल लोक में हलिया विया। उन्हनि खे ईंदो ॾिसी राजा बली अॻिते वधी अची ॿिन्ही भाइरनि जे चरणनि ते किरी पियो ऐं वाट में कपिड़ो विछाईंदो ॾाढे आदर भाव सां पंहिंजे घर आणे जराऊ सिंघासन ते विहारे ॿिन्हीअ जा चरण धोई चरणा अमृत वरिताईं ऐं इहो जल पंहिंजे मथे ऐं अखियुनि ते लॻाए सभिनी घर वारनि ते छंडियाईं। सबई चओ जय श्री कृष्णा। राजा बलीअ विधिअ सां श्याम ऐं बलराम जी पूजा करे सुगंध वग़ैरह उन्हनि खे बुत ते मखे
गुलनि जो हार गिचीअ में विझी 36 क़िस्मनि जा खाधा खाराहे ॾाढी ख़ुशीअ सां मथनि चवणु लोॾण लॻो। हथ जोड़े स्तुति कयाईं, हे दीनानाथ, जिन चरणनि जो दर्शन ब्रह्मा ऐं ॿियनि देवताऊं वॾा वॾा जोगी ऐं रखेश्वर बि जल्द नथा पाइनि, तिन चरणनि जो दर्शन तव्हां दयाल थी मूं ग़रीब जी झोपड़ीअ खे पवित्र करे ॾिनो आहे। तंहिं करे मां पाण जहिड़ो ॿिए जो बाग़ नथो सम्झां। जॾहिं पहलाज मुंहिंजो ॾाॾो ऐं शेषनाग जी तव्हां जे बेद खे नथा पहुची सघनि, तॾहिं मूं अज्ञानीअ खे कहिड़ी सुमर्थी आहे जो तव्हां जी महिमा स्तुति वग़ैरह वर्णन करे सघां। तव्हां दयाल थी घर वेठे पंहिंजे चरणनि जो दर्शन ॾिनो आहे। तंहिं करे मां पंहिंजे स्त्री ॿार बचा घर ऐं धन सभु तव्हां खे भेटा करियां थो। सा वठो ऐं मूंखे पंहिंजो दास ॼाणी पंहिंजे अचण जो सबबु ॿुधायो। इहे अधीन वचन ॿुधी श्री कृष्ण भॻवानु चयो त हे राजा बली, हिकिड़े ॾींहुं मारीच रखेश्वर जे 6 पुटनि जवानीअ जे हेठि करे ब्रह्माजीअ सां मस्ख़री कई हुई। ब्रह्मा कांवर जी उन्हनि खे इहो श्राप ॾिनो हो त तव्हां वञी दैत जोण में जनमु वठो। तंहिं करे उन्हनि 6 छोकिरनि पहिरियां ई हिरण्याकश ऐं हिरण्यकश्यप जे घर जनमु वरितो। तंहिं खां पोइ वरी मुंहिंजी माता जे गर्भ मां जनमु वरितो। ऐं जॾहिं राजा कंस उन्हनि 6 छोकिरनि खे मारियो, तॾहिं तुंहिंजे घर अची पैदा थिया। पर हाणे देवकी माता उन्हनि लाइ ॾाढो सोच थी करे, तंहिं करे उन्हनि खे वठणु आया आहियूं। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी राजा बली ॾाढी ख़ुशीअ सां उहे 6 छोकिरा आणे ॾिना ऐं त्रिभुवनपति उन्हनि खे पाण सां वठी द्वारिकापुरीअ में आयो। जॾहिं देवकी माता उन्हनि 6 पुटनि खे ॾिठो, तॾहिं ॾाढी ख़ुशीअ सां उन्हनि खे खणी खीर पीआरणु लॻी। उन वक़्तु हेकारी वासुदेव ऐं देवकीअ खे पक थी त श्याम ऐं बलराम परमेश्वर जा अवतार आहिनि। इहो सम्झी उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थी। श्याम सुंदर जी इच्छा सां उन्हनि 6 छोकिरनि खे ज्ञान पैदा थियो ऐं पाण खेनि पंहिंजे अॻूणे जनम जी ख़बर पई, जंहिं करे हू पंहिंजे माता ऐं श्याम बलराम खे दंडवत करे उन ई वक़्तु देवलोक ॾांहुं हलिया विया। इहो हाल ॾिसी पहिरियां ई देवकी माता खे ॾाढो सोच थियो, पर पोइ श्याम ऐं बलराम जीअ जे सम्झाइण सां संसारी वहिंवार कूड़ो ॼाणी पंहिंजे मन खे धीरज ॾिनाई ऐं हरीअ जे चरणनि में ध्यानु लॻाए पंहिंजो मन संसारी माया खां परे कयो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 85 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।